ऐलान थो जंग जो जने ऐलान थो जमायत तैयार थे एकड़ो फकीर एड़ो आयो जेको टंग खां माज़ूर हुयो जमायत खां पुछंदा फकीर तो में त हलणी कोनी को तो जेकड़ी टंग काने तू कीअं हली पंहिंजो सिर अॻिते ॾींदे ओ चवण लॻो हा दा मुंहिंजी टंग काने मुंहिंजो सिर त आहे आयो है ना आला हजरत पीछे सरदार जी एड़ी जमायत है जेका मुर्शिद जे हर पल हर घड़ी हुकूमत अमल करण जे ला तैयार है मुर्शिद जे ला सर ॾियण ला कुर्बान है अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा करोड़ा करम जो असा के एड़ो महबूब मुर्शिद पुनल पागारो इमाम मिलियो है जो दर दर ते वजण जी जरूरत है काने बाकी हर जमायत फकीर बीर हजारन जे विच में फकीर हुजे त फकीर पंहिंजी हुर्रियत ॾेखारे त रोज़े वारे जो हुर आहियां पंहिंजे सबूत ॾे त हाउ हाउ से रोज़े वारे जो फकीर आहियां ईअं न जो किथे कचहरियुनि में ॻाल्हियूं थियूं शुरू थियण पोइ माण्हू हुननि सां गॾु वेठो हुजे हुननि वारी कचहरी न हुते बि फकीर पंहिंजी फकीर ॾेखारे ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे हुर हिकिड़ो उथी बि पंहिंजी फकीरी ॾेखारे त हज़ारनि खे मुंहुं ॾेई सघे अल्हम्दुलिल्लाह साईं ने भलारे महफिल में साईं शेर रोज़े खड़ी बुलबुल वादी मेहरान साईं हजरत अल्लामा मौलाना साईं मुफ्ती इनायतुल्लाह सिकंदरी दामत बरकत आलिया हिन भलारी जगह पे पाण पहुंची चुका और नारे जे इस्तकबाल सां गॾोगॾु साईं जिन खे खिताब लाइ गुज़ारिश करूं नारे तकबीर नारे रिसाला नारे तकबीर नारे हैदरी नारे विलायत शेर रोज़े खड़ी बुलबुल वादी मेहरान बुलबुल वादी मेहरान शेर रोज़े खड़ी जिंदाबाद जमात सभई खे गुज़ारिशात अंते थी विया हाणे खिताब ला जवाब दे ला गुज़ारिश कंदुसि त हज़रत अल्लामा मौलाना खतीब अहले सुन्नत उस्ताद उलमा बुलबुल वादी मेहरान शेर रोज़े खड़ी साईं किबला मुफ्ती इनायतुल्लाह सिकंदरी दामत बरकत आलिया के पंहिंजे खिताब सां असांजी दिलि खे मुनव्वर फरमाए नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर नारे विलायत नारे सुन्नत शेर रोज़े खड़ी बुलबुल वादी मेहरान जिंदाबाद अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अल्लाहुम्मा रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सल्लल्लाहु तआला अला हबीबिही सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि
शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहू व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व मौलाना व महबूबना व महबूब रब्बिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कम मिन फियतिन क़लीलतिन ग़लबत फियतन कसीरतन बिइज़्निल्लाह वल्लाहु मअस साबिरीन आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन बंदे परवरदिगार मोहम्मद अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्तदारे चार यारम ताबे औलादे अली मज़हबे हनफी दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साया गौसे आज़म खाक पाए हर वली आशिक ज़हर पिया कबह नसीब इसकन घणो कड़े ऐं कातिल जाहू हमेशा हैरात तोड़े चिकन जा कतब आह नसरिन आमसीन قال الله تبارك وتعالى في شان حبيبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما सलात शरीफ बुलंद आवाज़ से पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन मुझा निहायत वाजिबुल एहतराम सादात किराम व उलमा व हुफाज़ इज़ाम इज़्ज़त ईमान वाला अजीज दोस्तों मुसलमान भाइयों प्यारी जमात सगोरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू अजो के हिन मुबारक ॾींहुं जुमे मुबारक जे ॾींहुं ते अल्लाह जे घर मस्जिद शरीफ में हजरत रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे नाले मुबारक सां जेका हीअ मस्जिद मुबारक आलीशान तामीर कई वई आहे उन अल्लाह जे घर में इमाम इनकलाब शहीद हक व सदाकत इमामुल आशिकीन
व उम्दतुस सालिहीन हजरत सय्यदना व मुर्शिदना सय्यद सिबगतुल्लाह शाह सानी अल मारूफ सूरह बादशाह शहीद रहमतुल्लाहि तआला अलैहि जे उर्स मुबारक जे हवाले सां मार्च जे महीने में हीअ महफिल मुबारक मुनाकिद कई वई आहे। उन पंहिंजे महबूब मुर्शिद जी जिंदगी मुबारक जे कुर्बानियुनि जे मुनासिबत सां संदन शख्सियत के अकीदत जो सलाम पेश करण जे लाइ असां तव्हां सभु गॾु थिया आहियूं। दुआ कयूं था त शल रब करीम उन ये कामिल वली हजरत सूर्य सरदार अलैहि रहमत व रिदवान जे इन भलारे जिक्र जे सदके में रब करीम असां के बिनी जहानन में दीन जी इश्क ऐं मोहब्बत ऐं दौलत वारी जिंदगी अता फरमाए। चल रब करीम असां खे भी दीन वारी सोहणी राह ते हलण जी तौफीक अता फरमाए। मुर्शिदन करीमन जी दसियल राह ते अमल करण जी सोहणी तौफीक अता फरमाए। कुरान करीम जी सूरह बकरा मां बे सिपारे जे आखिरी आयतुन मां आयत मुबारका जो हिस्सो तिलावत करण जो शरफ हासिल कयो आ। दुआ कयो त अल्लाह रब्बुल इज्जत मु गुनाहगार के हक ऐं सच चवण जी तौफीक अता फरमाए। ऐं इहा भी दुआ कयो त जेको भी हिन महफिल में असां तव्हां ॿुधी रहिया आहियूं इन ज़िक्र पाक जे सदके में रब करीम असां के बिनी जहानन जूं नेमतूं नसीब फरमाए। हाणे जीअं मोहब्बत ज़ौक़ शौक़ सां वेठा आहियो झूमी करे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात ते बुलंद आवाज़ सां सलाह शरीफ पढ़ायो त मां अर्ज़ कयां वॾे आवाज़ सां का बि ज़बान बाक़ी न हुजे जुमे जे ॾींहुं हूअं ई सलाह शरीफ पढ़ण जे लाइ ख़ासि तरह सां हुकुम थियल आहे। पाण करीमन फरमायो अक्सिरुस सलात अलैहि यौमल जुमुआ जुमे जे ॾींहुं मुझे मथा घणी सलात पढ़ंदा कयो। जो जुमे जे ॾींहुं वारी सलात सॼी उम्मत जी सलात गॾिजी करे महबूब जी दरबार में पेश थींदी आहे। सभई मोहब्बत ज़ौक़ ऐं शौक़ सां झूमी करे बुलंद आवाज़ सां सलाह शरीफ पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि
हिकिड़े पासे थोरो लश्कर हुजे पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी मदद जॾहिं उन लश्कर सां गॾु हुजे इहो तमामु घणे लश्कर ते ग़ालिब थी वेंदो आहे वल्लाहु मअस्साबिरीन रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो अल्लाह उन्हनि शख़्सनि सां गॾु हूंदो आहे जेके सब्र इख्तियार कंदा आहिनि जेके दीन के कबूलींदड़ हूंदा आहिनि दीन जे तरफ़ जेके विढ़ंदा आहिनि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी मदद उन्हनि सां गॾु हूंदी आहे रब करीम जी ज़ात बाबरकात जे तरफ़ां उन्हनि खे फतह ऐं नुसरत अता थींदी आहे वॾे लश्कर ते ग़ालिब थी वेंदा आहिनि इहो हिकिड़ो भेरो न पर शुरू खां वठी करे जॾहिं का इंसानियत जो वजूद दुनिया जे तख़्ते ते थियो आहे उन वक़्त खां वठी करे हक़ ऐं बातिल जो टकराव हक़ ऐं बातिल जो झेड़ो शुरू खां वठी करे हलंदो पियो अचे कॾहिं जेके बि वक़्त जा फिरऔन हुया ज़ालिम हुया जेके बि हुक्मरान के बदमाश हूंदा हुया उन्हनि जे मुक़ाबले में रब करीम जी ज़ात बाबरकात जा नेक सालिह बांधा कॾहिं को अल्लाह जो नबी हुजे या रब करीम जी ज़ात बाबरकात जो प्यारो दोस्त को वली हुजे ये हर ज़माने में बातिल सां साम्हूं ईंदा ई रहंदा आहिनि बातिल खे भले लश्कर हुजे फ़ौज हुजे उन वटि केतिरी बि शैतानी तागूती क़ुव्वत पंहिंजी छो न हुजे पर रब करीम जी ज़ात बाबरकात जा जेके सच्चा बाना आहिनि उहे बग़ैर कंहिं हथियारनि जे ख़ाली हथनि जे उहे जेकॾहिं विढ़ंदा आहिनि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी मदद सां उहे तमामु घणे लश्कर ते कामयाब थींदा आहिनि जेकॾहिं निमरूद हुयो उन जे टाइम ते उन जबर कयो ज़ुल्म कयो माण्हुनि खे पंहिंजी इबादत जे लाइ मजबूर थे कयाई चई त माई तव्हांजो माबूद आहियां तव्हांजो ख़ालिक मालिक रज़ाक़ मां आहियां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन जे मुक़ाबले में पंहिंजे प्यारे दोस्त पंहिंजे नबी हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह खे चूंडियो इब्राहिम अलैहिस्सलाम सां मुकालमो कयो बिल आखिर अल्लाह जो नबी उन जे मथां ग़ालिब आयो कुरान करीम में वो तफसील सां ज़िक्र मौजूद आहे पर मां कंहिं ॿिए पासे वेंदुसि त असली मक़सद वारी ॻाल्हि ते न अची सघंदुसि टे सिपारे में रब करीम वो वाक़ियो ज़िक्र फरमायो आहे अलम तर इलल लज़ी हाज इब्राहीम फी रब्बिही अन आताहु अल्लाहुल मुल्क इब्राहिम अलैहिस्सलाम जो वाक़ियो ज़िक्र थियल आहे उन खां बाद में जॾहिं न मिस्र में फिरऔन हाकिम हुयो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन जो भी कुरान करीम में तफसील सां ज़िक्र फरमायो आहे इन्नहु लआलिन फिल अर्द रब करीम फरमायो त फिरऔन ज़मीन में वॾो मोतबर थी हलंदो छा कंदो हुयो पंहिंजे पाण खे वॾो मोतबर सम्झंदो हुयो त बस इंसान हिकिड़ो माई आहियां बाक़ी हिननि जी छा हैसियत आहे ये सभई कीड़ा मकोड़ा आहिनि ॿी मख़लूक कुझु बि कान्हे का बस माई हिकिड़ो मोतबर आहियां तंहिंजे करे सभई सजदा मूंखे कयो ईअं कयो जेको बि हुनजो मक़सदु हुयो ज़बरदस्ती माण्हुनि खे उन्हीअ ते हलाईंदो हुयो कंहिंजो खाधो पीतो बंदि करे छॾियो हुनजी मर्ज़ी आहे कंहिंखे ग़ुलामीअ में रखे अक्सर करे ईअं कंदो हुयो जो बनी इसराइल जी क़ौम जा जेके मर्द हूंदा हुया उन्हनि मर्दनि सभिनी खे कुहराए छॾिया जेके भी मर्द हुया उन क़ौम जा सभिनी खे ज़िबह कराए छॾियाई रब करीम फरमायो युज़ब्बिहु अब्नाअहुम व यस्तहयी निसाअहुम इन्नहु कान मिनल मुफ़्सिदीन वो उन जे छोकरनि खे ज़िबह कंदो हुयो छोकरियुनि खे छॾे ॾींदो हुयो
अंदाज़ो लगायो जेकर कहीं बि क़ौम जा मर्द न रहन रुगो उन क़ौम जो औरतूं ही औरतूं रहन त उन क़ौम जो हशर छा थी नस्ल कुशी जीअं थींदी आहे कंहिं क़ौम जा मर्द मारे छॾिजनि ऐं रुगो औरतूं ही उन क़ौम जूं छॾिजनि त उहे औरतूं ग़ुलामीअ वारी ज़िंदगी ज़िल्लत वारी ज़िंदगी बसर कंदियूं उन्हनि जी ग़ुलामीअ में रही करे ज़िंदगी गुज़ारींदियूं फिरऔन बि बदमाश ईअं ई कंदो हुयो उन्हनि जा मर्द ख़तम करे छॾींदो हुयो न्याणियुनि खे ज़िंदा छॾींदो हुयो रब करीम चाहियो त जेके इहे कमज़ोर आहिनि उन्हनि खे रब करीम ताक़त अता सुभान अल्लाह ज़ोर सां चओ मुझे करीम रब जा फैसला सहजा है नुरीद अन नमुन्न अला الذين استضعفوا في الارض ونمكن لهم في الارض असां जो इरादो वरी इहो हुयो जेके ज़मीन में कमज़ोर हुया असां उन्हनि खे ताक़त ॾेई करे हुननि जे मुक़ाबले में आणियूं रब करीम जी ज़ात व बरकात ईअं कयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे उन्हनि वञा मोकिलियाई वञ फिरऔन खे समझा मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो त या रब फिरऔन वॾो ज़लील मुतकब्बिर माण्हू मां कीअं उन वटि वञा अल्लाह करीम फरमायो त मुंहिंजी मदद तो सां गॾु आहे तूं वञी उनखे समझा हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि छा हुयो के हथियार कोन हुयो सिर्फ पंहिंजी लठ मुबारक जेका हूंदी हुई अल्लाह ताला पंहिंजे नबी सगोरे खे फरमायो त जॾहिं फिरऔन जे साम्हूं वञी न उनखे इहा ॾेखार जा लठ मां हथ कढिजा त इहा ख़तरनाक नाग बणिजी वेंदी वरी जेकॾहिं उनखे हथ विझंदे ब्रिज जान वरी उनखे हथ विझंदे साॻी लठ सुभान अल्लाह ज़ोर सां तफसीर लिखियो आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं न उहा लठ मुबारक खणी करे फिरऔन जे साम्हूं वियो ऐं छॾियाई फैदा हिय सुअबानुन मुबीन वॾो ख़तरनाक नाग बणिजी वई जॾहिं मूसा अलैहिस्सलाम लठ छॾी ऐं उहा लठ जॾहिं ख़तरनाक नाग बणिजी वई त फिरऔन खे दस्त शुरू थी सुभान अल्लाह पेचश थी रब करीम जी मर्ज़ी आहे अल्लाह ताला जी ज़ात व बरकात जी ताक़त जी आदम लहनी ताक़त हलण वारी आहे काल का जो सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो आखिरकार इन जे तफसील में बीमारी दोस्त तमाम वडो टाइम लगी विदो हज़रत मूसा अलैहिस्सलाम के रब करीम फतह अता फरमाई फिरऔन जो लश्कर सजो दरिया में गरक थी गया बुडी गया हिकड़ो बेरन मां बचो कोन को रब करीम जी ज़ात बाबरकात मूसा अलैहिस्सलाम के अन जे लश्कर के फतह अता फरमाई ये ज़माना हलदा रहंदा आहिनि जॾहिं बि को बातिल ईंदो आहे उन जे मुक़ाबले में रब करीम हक़ खे उभारी ॾोई रहंदो आहे उन्हनि जी मदद बि कंदो रहंदो आहे ज़माना गुज़रंदा रहिया आख़िरकार जंहिं वक़्त में मके जे सरज़मीन ते मके जा जेके कुफ़ार हुया बुत परस्त हुया अबू लहब उतबो आशिक आहे अबू लहब उमैया बिन खलफ आहे ॿिया वॾा वॾा जेके बुत परस्त हुया उन्हनि जे मुक़ाबले में हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रब करीम उन सरज़मीन ते आंदो हबीब करीम आया अल्लाह ताला जे फज़ल ऐं करम सां फतह आखिरकार इस्लाम जी थी हबीब करीम कुछ ज़मानो मक्के बाग में रहण खां बाद में मदीने तैयबा हिजरत करे विया 8 साल मदीने तैयबा में रहा 8 हिजरी में रब करीम मक्को पाक फतह करे पूरी सरज़मीन हा जगह हुई
इस्लाम जो मजबूत किलो थी वई। अगते हलंदे हलंदे खुलफाए राशिदीन जो ज़मानो हली रहियो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो ज़मानो आ, उन टाइम ते भी इस्लाम खे उरूज हासिल आहे। हज़रत फारूक आज़म जो ज़मानो आहे, इस्लाम तरक्की कंदो रहियो। उन में वुसात ईंदी रही, परे परे जो जेके वॾियूं वॾियूं रियासतूं हुयूं, सल्तनतूं हुयूं, उहे इस्लाम में दाख़िल थी वयूं। अञा हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु जे दौर में अञा भी इस्लाम के वुसात थी आहे। ये ज़माना गुज़रदा विया। हज़रत अली बिन मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु जे ज़माने मुबारक में भी इस्लाम के वॾी ताक़त ऐं क़ुव्वत मिली आहे। पर उन ये टाइम ते अजीब गरीब फितनन बि कर खयो आहे। उन खां बाद में ज़मानो गुज़रंदो रहियो। हज़रत अमीर मुआविया खां बाद में जॾहिं यज़ीद फासिक फाजिर जॾहिं हुक्मरान थियो आहे, उन जे मुक़ाबले में हज़रत इमाम हुसैन सुहिणो थियो आहे। इमाम हुसैन आली मकाम न को तीर न तलवारूं खणियूं, न को खंजर न नेज़ा न भाला, कुछ भी कोन हुयो। पंहिंजो वतन छॾियाऊं, पंहिंजा बच्चा ॿार सिर घर सभु कुझु छॾियाऊं। ये सभु कुझु क़ुर्बानियूं ॾेई करे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जी सरबुलंदी जे लाइ विढ़ंदा रहिया। केरे ईअं कोन थो थी सघे त फतह यज़ीद के थी। इन जे करे त उन जो दौर तमामु थोरो हुयो, थोरा ई ॾींहं हुया यज़ीद जी हुक्मरानीअ जा। उहो ज़मानो गुज़री वियो। अॼुकल्ह केर बि यज़ीद जो सुठो नालो सुठे तरीक़े सां वठण लाइ तयार कोन्हे को, पर क़यामत ताईं हुसैन ऐं हुसैनियत ज़िंदाबाद आहे। सुभान हुसैनियत अॼु बि ज़िंदाबाद, यज़ीदियत अॼु बि मुर्दाबाद। जेका बि ग़लत ॻाल्हि हुजे समझो त इहो यज़ीदी किरदार ऐं हक़ वारो जेको पासो हुजे समझो त इहो हुसैनी किरदार। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, वरी इमाम हुसैन सोने त पंहिंजी जान सिर बच्चा ॿार वतन सभु कुझु कुर्बान करे छॾियो। वरी समय सालनि खां बाद में जेकॾहिं इहा साॻी रिवायत नज़र आई आहे त किंगरीअ में नज़र आई। नारो लगायो ज़ोर सां। हज़रत पीर साईं रोज़े धणी रज़ियल्लाहु ताला अन्हु दीन जो झंडो सर बुलंद कयो। उन खां बाद में पहिरे बागारे पीर साईं तजर धणी बादशाह जे ज़माने में या दीनी खिदमत हलंदी रही। पीर साईं रोज़े वारे ऐं पहिरे बागारे इन्हनि कोशिश कई त माण्हुनि खे शिरक कुफ्र बेदीनीअ खां बचाए दीन वारी सही वाट ते हलाए। पाण सैर सफ़र करे माण्हुनि खे ॿुधाईंदा हुया त हक़ वारो तरीक़ो ही आहे। उनमें इहो हूंदो हुयो जेके बिदातूं हुयूं, जेके ग़लत रीतूं रस्मूं हुयूं, जिहालत वारियूं हिंदुनि वारियूं जेके रस्मूं हुयूं, हज़रत रोज़े धणी रज़ियल्लाहु ताला अन्हु उन्हनि हिंदुनि वारियूं ग़लत रीतुनि ऐं रस्मुनि जी पाड़ी पटे छॾी आहे। पूरी उम्मत खे मोहम्मद करीम वारी सुन्नत सेखारी आहे। पाण उम्मत खे सेखारियूं हर किस्म जे नशे खां परे रहो। छा खां? हज़रत रोज़े धणी जी ज़िंदगी में ॾिसो त इहा ॻाल्हि चिटी मालूम थींदी त हज़रत रोज़े धणी हर किस्म जे नशे खां उम्मत खे रोकियो। हज़रत रोज़े धणी रज़ियल्लाहु ताला अन्हु जमायत खे सेखारींदा हुया त ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र घणो कयो जो सुभान अल्लाह। 4
तस्बीहूं ज़िक्र जूं जेके बढ़ाईंदा हुआ ये न त सिर्फ ज़िक्र जूं तस्बीहूं बढ़ाए छॾीनि उन खां बाद में पाण उन्हनि सां गॾु वेही करे हमेशा उन्हनि खे तरबियत ॾींदा हुआ उन्हनि खे सबक सेखारींदा हुआ मता कंहिं अजाई सजाई कचहरी में वेठा आहियो गफ़लत वारी ज़िंदगी गुज़ारण छॾे ॾियो अल्लाह ताला जी ज़ात बरक़ात सां पंहिंजो ताल्लुक़ जोड़ियो हज़रत रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जेतिरी देर पाण वेठा हूंदा हुआ तेसिताईं अल्लाह जो ज़िक्र अल्लाह जूं ॻाल्हियूं जमायत खे ॿुधाईंदा रहंदा हुआ जेकॾहिं पाण हवेली ॾांहुं तशरीफ़ वठी वेंदा हुआ त पंहिंजे साहिबज़ादे खे मुक़रर करे ॾींदा हुआ त तूं इन्हनि सां गॾु वेही करे अल्लाह जूं ॻाल्हियूं कर त जीअं ई गाफ़िल न थियनि हिकिड़ी घड़ी बि हिननि जी दुनियादारीअ ॾे दुनिया जे मकरनि फ़रेबनि ॾे कतई न वञे एॾी वॾी ॻाल्हि इन मां अंदाज़ो लॻायो उहो टाइम बि ॾिसो ऐं असां पंहिंजे गिरेबान में झांकी पाए त केतिरो टाइम असां अल्लाह जे ज़िक्र खे ॾियूं था केतिरो टाइम अल्लाह जी यादगीरीअ खे ॾियूं था केतिरो टाइम नमाज़ जे लाइ कढूं था हज़रत रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन पाण वींदा हुआ त पंहिंजे साहिबज़ादे खे विहारे वींदा हुआ त तूं हिननि सां अल्लाह जूं ॻाल्हियूं कंदो रह त जीअं ही 5 मिंटनि जे लाइ बि फारिग न हुजनि मतां को ॿियो ख़्याल अची वञे सुभान अल्लाह तंहिंजे करे अल्लाह ताला जी ज़ात बरक़ात सां ताल्लुक़ अहिड़ो जोड़िजे जो जिस्म जे वार वार में इहो अल्लाह जो इस्म जागी अजी गुलाम नबी महसर अलैहि रहमत फरमाइंदो हुयो फरमाए तो हदन तमास जुदा छो बदन बचो रब करीम जे इश्क मोहब्बत यादगिरी में मास सजो गरीब हदन तमास जुदा छो बदन बचो बाकी रूह में आ रहो ला हज़रत रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जेका ज़िंदगी मुबारक पूरी मुस्तफ़ा करीम जी सुन्नत ते गुज़ारी उन रोज़े धनी जी ज़िंदगी मुबारक में मुस्तफ़ा जी सुन्नत जे मुताबिक 63 साल थी आए
सुन्नत जे मुताबिक 63 साल थी जोर सां जो सुभान अल्लाह पहिरो मागारो हजरत पीर साईं तजर धनी बादशाह रहमतुल्लाह तआला अलैहि जेको कुरान करीम जो हाफिज हुयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो यो बचड़ो हजरत रोज़े धनी जो फर्जंद अर्जमंद हजरत सैयद सिबगतुल्लाह शाह अव्वल सब जो रहमतुल्लाह अलैहि कुरान करीम जो हाफिजा एकड़ो भेरो हजरत रोज़े धनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन सफर ते रवाना थी थिया पाण फरमायो त हाणे सफर ते जो वींदासी त ख़बर न आहे रमज़ान में किथे कुरान करीम जी तिलावत तराविन में ॿुधी सघण मुयसर जे अलाए न तंहिंजे करे हाणे छा था कयूं पहिरें हिक जाइ ते तरसी करे टिन ॾींहनि में टिन रातियुनि में कुरान करीम जे सॼे ख़तम जी तिलावत तराविन में ॿुधी था घणे रातियुनि में टिन रातियुनि में हाणे रमज़ान शरीफ़ ख़ैरन सां अचे थो अमां बि पंहिंजनि खे तेल लॻाए छॾे सम्झो था कोशिश कयो रमज़ान शरीफ़ हाणे अची रहियो आहे या आहे नेकियुनि गॾु करण जी मौसम हाणे कणक जो फसल ख़ैरन सां कयो आहे हाणे रमज़ान शरीफ़ वरी नेकियूं मेड़ण जी मौसम अचे पई नेकियूं गॾु कबियूं नेकी जो फसल खणबो रमज़ान शरीफ़ में जेकॾहिं हिकिड़ो नफ़िल इन में केरु अदा करे त रब करीम उनखे फ़र्ज़ जो सवाब अता फरमाईंदो जेकॾहिं केरु हिकिड़ो फ़र्ज़ अदा करे त रब करीम उनखे 70 फ़र्ज़नि जो सवाब अता फरमाईंदो तरावी पढ़ण जो इरादो आहे इंशाअल्लाह हथ मथे करे जो सुभान अल्लाह माशाअल्लाह पर असां वरी छा कंदा आहियूं गोली दास न मिले कंहिं जाइ ते का अलम तर वारी मस्जिद मिली ये न कयो कुरान करीम खत्म शरीफ सुन्नत आए हिकिड़ो भेरो तरावी में ॿुधण खत्म शरीफ जरूर ॿुधो हाफिज़ सबूरो को मुकर्रर कयो जेको सॼो कुरान करीम तव्हांखे तरावी में ॿुधाए हजरत रोज़े धनी फरमायो त टिन रातियुनि में कुरान करीम जो खत्म ॿुधंदासीं कुर्बान वञा हजरत पीर साईं तजर वारे तां जो हजरत रोज़े धनी पुठियां बीठो आहे हजरत पीर साईं तजर धनी बादशाह अॻियां बीही करे टिन रातियुनि में कुरान करीम जो खत्म ॿुधाए ज़ोर सां जो सुभान अल्लाह नारो बि लॻायो विलायत हजरत पीर साईं तजर धनी खां बाद में हजरत पीर साईं पगले धनी बादशाह जो ज़मानो आहे उन टाइम ते अंग्रेज साम्राज्य हिन धरतीअ ते क़ाबिज़ थियो आहे पीर साईं पगले धनी जे ज़माने में 1843 ईस्वीअ में वो अंग्रेज साम्राज्य जी करे हिन सिंध जे मथां क़ाबिज़ थियो आहे उन टाइम ते ना पाकिस्तान ठहियलु ई कोन हुयो 1843 में जॾहिं अंग्रेज क़ाबिज़ थियो आहे उन टाइम जे बागारनि खां वठी करे हर ज़माने में हुर विढ़ंदा रहंदा आहिनि यको पीर साईं बगले धनी बादशाह जो टाइम हुजे या पीर साईं तख्त वारे जो ज़मानो हुजे हज़रत पीर साईं मुहाफ़े धनी जो टाइम हुजे या हज़रत पीर साईं कोट वारे जो ज़मानो मुबारक हुजे या हज़रत पीर साईं सूरे बादशाह अलैहि रहमत जो ज़मानो हुजे इन्हनि सभिनी बागारनि जे ज़माने में हुर तहरीक हमेशा हलंदी रही आहे आखिरकार 100 साल जंग आहे या तेज मुसलसल मैदान वारी जंग कान्हे का कॾहिं तेज कॾहिं थधी कॾहिं सर्द कॾहिं गरम ये थींदी रही आहे पर हुर हमेशा विढ़ंदा ई रहिया आहिनि इन्हनि अंग्रेज़नि खे ख़बर हुई त जेकॾहिं हिन ये जाइ ते ॿियो केरु बि असांजी मुखालिफ़त करण वारो कोन्हे को इन जाइ ते हमेशा जेकॾहिं असांजे साम्हूं केरु बि आया त इहे वक़्त जा पागार हूंदा
सदायो कंहिंखे कहिड़ा लक़ब मिलिया नालो कंहिंजो कोन थो खणिजे किताब भरिया पर ये हर ज़माने में ॻाल्हियूं हलंदियूं रहियूं हज़रत पीर साईं तख़्त वारे जे ज़माने में सखर वारी पुल ठही तयार थी कहिड़ी पुल लैंसडाउन जेका पुल आहे सखर वारी उहा ठही जो तयार थी अंग्रेज़नि आम दावत उन टाइम ते पीर साईं तख़्त वारे जो ज़मानो हुयो उहा आम दावत जो कयूं सभिनी खे घुरायूं बुज़ुर्ग मशाइख पीर सभई इलाइक़नि जा आम माण्हू मुस्लिम गैर मुस्लिम सभई आया अंग्रेज़ वॾो चालबाज़ मकार हूंदो वॾो साज़िशूं सिपरींदड़ हूंदो आहे उन वक़्त खां वठी करे अॼु ताईं वक़्तन फ़वक़्तन उहे मुस्लमाननि जी गैरत खे ललकारींदा ई रहंदा आहिनि समझो था कॾहिं छा कंदा कॾहिं कहिड़ी शरारत कंदा कॾहिं कहिड़ी शरारत कंदा कॾहिं खाका ठाहींदा कॾहिं कहिड़ी ॾिसंदा रहंदा आहिनि त मुस्लमान अॼुकल्ह केतिरे पाणीअ में आहिनि ईअं हरकतूं कंदा रहंदा आहिनि उन टाइम ते अंग्रेज़नि छा कयो जो दावत रखी करे तमाम रखी करे उन्हनि सां गॾो गॾु हुननि शराब जूं बोतलूं बि टेबल ते रखी समझो था शराब जूं बोतलूं जो ताम असां गॾु टेबल ते रखियूं हज़रत पीर साईं तख़्त वारो आयो दावत ते पाण ॾिठाऊं त भई शराब जूं बोतलूं रखियल आहिनि उते पाण बीही करे पाण फरमायूं त हिन जाइ ते असां खे घुराए करे अॻियां शराब रखियो वियो आहे जॾहिं त तव्हां खे ख़बर बि आहे त मुस्तफ़ा करीम जी शरीयत में शराब हराम आहे इन जे बावजूद बि ही रखी करे असांजी गैरत खे ललकारियो वियो आहे हज़रत पीर साईं तख़्त वारे फरमायो त असां अहिड़ी दावत में कतई नथा वेही सघूं उन जे टाइम ते अंग्रेज़ जी हुकूमत जे खिलाफ लफ़्ज़ ॻाल्हाइण को सवलो कोन हो जेके हितां जे अच्छे कारे जा मालिक हुया ऐं ॿियो सभु कुझु माण्हू हितां जा उहे पंहिंजा करे विया हुया पर इहो वाहिद पागारो हुयो जंहिं उते बीही करे इहतिजाज कयो त असांजी गैरत खे मुस्लमानी गैरत खे ललकारियो वियो आहे अहिड़ी दावत में असां कतई तरह सां वेही कोन था सघूं शरीयत में शराब हराम उन टाइम खां वठी करे अख में रखियो ॾिठई त असांजी मुखालिफ़त केरु थो करे उन्हनि खे बि इहो सम्झणो हुयो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो अर्ज़ करण जो मक़सद इहो आहे त हर ज़माने में ये ढेड़ा हलंदा रहिया कॾहिं तेज़ कॾहिं आहिस्ते इहा जंग हलंदी रही आहे पीर साईं तख़्त वारे जे ज़माने में या पीर साईं मुहाफ़े वारे जे ज़माने में पीर साईं मुहाफ़े वारो एतिरो त मजबूर थी वियो जो दरगाह मुबारक ताईं लॾे करे वरी ॿी जाइ ते वञी करे रहियो हुयो उन जी उम्र मुबारक बि एतिरी वफ़ा कान कई आहे तक़रीबन 4-4.5 सालनि खां वधीक पगारो न रहियो आहे हज़रत पीर साईं मुहाफ़े धनी बादशाह उन खां बाद में वरी हज़रत पीर साईं मुहाफ़े धनी जो जेको भाउ हुयो हज़रत पीर साईं कोट धनी बादशाह पगारो थियो आहे जो सुभान अल्लाह पीर साईं कोट धनी बादशाह जो वरी फर्जंद हज़रत पीर साईं सूर्य बादशाह सब जो सुभान अल्लाह जॾहिं पीर साईं कोट वारे जो विसाल थियो उन टाइम ते पीर साईं सूर्य बादशाह जी उम्र मुबारक हुई 12 साल घणा साल 12 सालनि जी उम्र मुबारक में तख्त नशीन सुभान अल्लाह इहो साहिबजादो नंढड़ो 12 सालनि जी उम्र में तख्त नशीन थियो आहे उन टाइम ते अंग्रेज खुश थिया
जीअं चाहियूं तीअं हलाईंदासीं। वरी जेके मिट माइट हुया जेके दरगाह मुबारक जे हासिल करण जे लालच में हुया उन्हनि जो ख्याल इहो हुयो त इनखे इन नंढड़े पागारे खे असां पंहिंजी मर्ज़ीअ सां हलाईंदासीं। ॿिया वरी जेके फ़क़ीर हुया उन्हनि खे वरी इहा परेशानी हुई त हाणे इहो सिस्टम अलाए कीअं हलंदो। हज़रत पीर साईं सूर्य बादशाह नंढड़ो इहो शहज़ादो आहे, ख़बर नाहे एॾा वॾा वज़न कीअं संभाले सघंदो। हिकिड़े पासे दरगाह जो वज़न आहे, ॿिए पासे लखे जमायत जे संभालण जो मसलो आहे, ॿिए पासे वरी अंग्रेज़ साम्राज्य सां टकराव जो मसलो आहे। ख़बर नाहे कहाणी मरहलो अलाए कीअं हलंदो। पर इन नंढड़े ॿार मासूम जॾहिं पंहिंजा किरदार पंहिंजी ख़बर ॿुधाई आहे, पंहिंजी ज़िंदगी मुबारक जेका ॾेखारी आहे, जेके कारनामा ॾेखारिया आहिनि, दुनिया खे ॾंडे आङिरियूं ॾेई छॾियूं त तव्हां सभई पंहिंजे इन फ़िरेबीअ में न रहो। तव्हां सभई ख़ामोश थी वेही ॾिसो त इहो नंढड़ो पागारो दुनिया खे कहिड़ा न रंग थो ॾेखारे। हज़रत पीर साईं सूर्य बादशाह नंढड़ो शहज़ादो 12 सालनि जी उमिरि मुबारक जो ताजपोशी थी अंदर आयो बंगले मुबारक में। ॾिठाई त हिकिड़ो फ्रेम अंग्रेज़नि जो आख़िरी नामो मिलियल उहो भित ते टंगियो पियो आहे। अंग्रेज़ छा कंदा हुआ जीअं हुकूमत न सदारती एवार्ड करे छा करे ईअं ॾींदी आहे। अंग्रेज़ हुकूमत जे तरफ़ां बि अॻु में किन बुज़ुर्गनि खे कंहिंखे आख़िरी नामो मिलियो हुयो, उहो शीशे में बंदि फ्रेम में अंदर बंगले में भित ते टंगियो पियो हुयो। हज़रत पीर साईं सूर्य बादशाह जी तबीयत में एतिरी त अंग्रेज़नि खां नफ़रत हुई। इहो नंढड़ो 12 सालनि जो मासूम ॿार आयो, पाण मथे कंहिं जाइ ते चढ़ी करे उहो फ्रेम लाहे ज़मीन ते उछलाए करे उनखे टुकर टुकर करे छॾियाऊं। पाण फरमायूं त असांजा वॾा सादा हुया, उन्हनि खे हिन जे चालबाज़ियुनि जी शायदि ख़बर ई कान हुई। हिन जे आख़िरी नामनि जी असांखे कहिड़ी ज़रूरत आहे। असांजे लाइ लक़ब जेको रब करीम पागारे जो अता कयो आहे उहो ई असां ॾे खोड़ आहे। सुभान अल्लाह। इहो नंढड़ो शहज़ादो इन टाइम खां वठी करे विढ़ण शुरू कयईं। अंग्रेज़नि सां नफ़रत इन टाइम खां शुरू हुई। पर यादि रखो 12 सालनि जी उमिरि मुबारक का वॾी कान्हे। हितां जेको नंढड़ो ॿार बीहारींदव तॾहिं बि 12 सालनि जी उमिरि जल्दीअ में थी वेंदी आहे। हज़रत पीर साईं सूर्य बादशाह रहमतुल्लाह ताला अलैहि वॾो ज़हीन हुयो, अलाए केतिरो कमाल जो ज़हन हुयो। अकुल हैरान आहे। पाण जेके फ़ैसला कंदा हुया दुनिया दंग आहे, अॼु बि उहे फ़ैसला हैरत अंगेज़ आहिनि। पाण सभिनी नौजवाननि खे पंहिंजी ख़िदमत में रखियाऊं। हमेशह जेके बि नौजवान हूंदा हुया उन्हनि खे पाण सां गॾु रखंदा हुया। इहो सूर्य सरदार नंढे हूंदे खां वठी करे इएं कोन सोचींदो हुयो त मां शहनशाही ॿार आहियां। इएं नाज़ ऐं अंदाज़ सां पलियो ऐं वॾो थियो आहियां। इएं ख़ामोश थी करे इएं वेही रहा, नाज़ ऐं नख़रनि में रहा, बादशाही तरीक़े सां रहा। कॾहिं बि पीर साईं सूर्य बादशाह इहो ख़्याल कोन कयो आहे। उन टाइम ते हिकिड़ा 3 मेमण हूंदा हुया। हिकिड़ो शेख हूंदो हुयो, उन्हनि सां गॾु इन पीर ॻोठ जा 4 नौजवान हूंदा हुया। पीर साईं सूर्य बादशाह उन्हनि खे घुराए करे फरमाईंदो हुयो त अचो त पाण गॾिजी करे मल्ह विढ़ूं। छा कयूं? मल्ह विढ़ूं। पर जेको पीर साईं जो ख्याल कंदो हुयो ज़ाहिर आहे कोट धणी बादशाह जो जेको फर्ज़ंद हुजे, मामूली ॻाल्हि न कान्हे। हिकिड़ा वरी थोरो ख्याल कंदा हुया, अदब एहतराम कंदा हुया मल्ह विढ़ण में।
साईं जिन उन्हनि सां एतिरो प्यार कोन कंदा हुया। हिकिड़ो शख़्स हूंदो हुयो जेको हमेशह पीर साईं जिन ॿियनि सां मलहूं विढ़ंदा हुया। नंढड़ो शहज़ादो ॿियनि सां गॾु मलह जो विढ़े त उन्हनि ॿिन्ही खे पीर साईं मारे वञे। पर हिकिड़ो ॼणो हूंदो हुयो जो पीर साईं जिन पहिरीं मलह उनखे मारे वेंदा हुया त ॿी मलह वरी उहो मारे वेंदो हुयो। पीर साईं जिन उनखे फरमाईंदा हुया त सुभाणे वरी मलह विढ़ंदा। अंदाज़ो लगायो त इन ये टाइम ते सोच छा आहे। इहा ॻाल्हि सिर्फ़ मलह विढ़ण जी न आहे, पर हिकिड़ी सोच ऐं फ़िक्र वारो हिकिड़ो अंदाज़ आहे त कीअं विढ़ण सिखिजे, दुश्मन खे कीअं मात ॾिजे। जॾहिं हिकिड़ो भेरो पाण मलह विढ़िया, उन जो मलह दसी आहे। पीर साईं जिन खे थोरो ख़राश अची वई, जिस्म में तकलीफ़ अची पई। पीर साईं कोट वारे खे ख़बर पई त साहिबजादे खे तकलीफ़ अची वई आहे। हज़रत पीर साईं कोट धणी बादशाह फरमायो त बाबा मलह विढ़ण छॾियो, जंहिं मां तकलीफ़ थी पहुचे। हज़रत सूर्य सरदार फरमायो त न दिला मलह ज़रूर विढ़ी। पोइ पीर साईं कोट वारे ॿाहिरां खां वारी घुराई आहे, उहा वारी उते विछराई वई आहे जंहिं जाइ ते मलह थियण। हज़रत पीर साईं सूर्य बादशाह उनखे इनाम ॾींदा हुया ऐं उन सां मुहबत कंदा हुया जेको सच्चाईअ सां विढ़ंदो हुयो। पाण फरमाईंदा हुया उन टाइम ते त सच्चा मूंखे माण्हू ॾाढा वणंदा आहिनि। सुभान अल्लाह ज़ोर सां हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, यो सूर्य सरदार अञा नंढड़ो आहे, थोरो ई ज़मानो गुज़रियो आहे। इहा ॾाह करियो अकुल कंहिं ॿी जाइ ते हुजे हा त उनखे त उन मां वॾा फ़ाइदा मिलनि हा। पर हज़रत पीर साईं सूर्य बादशाह जे लाइ इहा दानाई, इहा ॾाह अलाए केतिरा मसइला खणी आई, अलाए केतिरियूं परेशानियूं खणी आई। पीर साईं सूर्य बादशाह रहमतुल्लाह ताला अलैह जीअं पागारो थियो आहे, थोरा ई साल गुज़रिया आहिनि। अजाइन कूड़ियुनि ॻाल्हियुनि में अंग्रेज़ मकार छा कयो आहे त पंहिंजे कूड़ियुनि शाइरियुनि में, कूड़ियुनि ॻाल्हियुनि में फसाए करे सखर में हिकिड़े जेल में सखर में उते केस हलायो वियो आहे। कायदे आज़म मोहम्मद अली जनाब उन टाइम ते वकील हुयो, जमायत उन जी गरी फीस भरी दी हुई। आखिरकार जॾहिं ख़बर पई हुकूमत हर तरह सां पीर सूर्य बादशाह खे आखिरकार सज़ा ॾियारे रहंदी, उन टाइम ते कायदे आज़म इhtजाज करे हलियो वियो। हैरत जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त पीर साईं सूर्य बादशाह जी इहा नंढी ज़िंदगी मुबारक में ऐश ऐं इशरत में कान गुज़री आहे। कॾहिं 8-10 साल क़ैद में गुज़री आहे, कॾहिं झंगनि में बरपटनि बयाबाननि में गुज़री आहे, कॾहिं बचनि सां गॾु, कॾहिं गड़न बंगले ते गुज़री आहे। बहरहाल ज़िंदगी पीर साईं सूर्य बादशाह जी अलाए केतिरियुनि तकलीफ़ुनि में गुज़री आहे। पाण फरमाईंदा हुया त मर्द खे कॾहिं बि सुख सां वेहण न घुरिजे। हज़रत सूर्य सरदार न त चुप करे वेही रहे हा, ये न पागारे जी शहंशाहियत का घटा लखे हुरन जे दिलनि जी धड़कन हुजण इहो घटा। दुनिया इन जाइ ते धिका थी खाए जो जंहिंजो को अंदाज़ो ई कोन्हे को। ये सभई ॻाल्हियूं घटि त न पीर साईं सूर्य बादशाह जे करे इन्हनि खे क़बूल करे बि वेही रहे हा, पर न इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे ठुकराए करे जॾहिं एतिरो ज़मानो क़ैद में बंद में गुज़रियो आहे। पीर साईं सूर्य बादशाह रहमतुल्लाह ताला अलैह इन जे बावजूद जेकॾहिं केरु अची करे चवे त क़िबला तव्हां खणी
माफी नामे ते का सही कयो ठीक आ असा का गलती थी भैया हां चुप करे वेही रहंदा सन अंग्रेज हुकूमत के खिलाफ का गाल को रंदा सन पीर सिंह सूर्य बादशाह जी फरमाइंदा हुआ जे करे इन गाल ते आऊं सोचा छा सोचा दे तो पान फरमाइंदा हुआ मूंखे रब थो थे तो पता मुझे जिस्म में हुसैनी खून न हुजे या गाल मां सोचे न तो सका तो को माफी नामे जे मथा सही कया पीर सिंह सूर्य बादशाह ये सभई आराम में आसाइश ठुकराए करे हजरत सूर्य सरदार पान फरमाइंदा हुआ कुछ भी थी वे अंग्रेज कयो त इना जा हुर्र जेके फकीर जेके रूपोश आहिन उन्हनि खे चओ त हुकूमत में पंहिंजी गिरफ्तारी ॾियनि हज़रत सूर्य सरदार फरमाइंदो हुयो त पंहिंजो हिकिड़ो फकीर बि हुकूमत खे न सुभान अल्लाह इन जे करे त पाण ॾिठो हुयो त ही ज़ुल्म था कनि नाहक था कनि हुर्र ॿुधायो त हुरनि जूं फकीरानियूं में ॾोढ़नि में क़ैद हुजनि बच्चा क़ैद हुजनि ऐं फकीर जेके आहिनि से अलाए केतिरा मैल परे वञी करे के हफ़्ते ते के चौथे ॾींहुं के ॿिए ॾींहुं के हर रोज़ वञी करे परे परे जे थाणनि ते वञी सही ॾेई वरी मोटी अचनि हज़रत पीर सिंह सूर्य बादशाह फरमायो त जेके इहे रोज़ वींदा सॼो ॾींहुं उन्हनि खे मैलनि जा मैल बंद करे वञी सयूं ॾेई उते वरी वापस मोटणो पए ॿुधायो त उहे पंहिंजे बच्चनि जे माईश जे लाइ छा कंदा उहे छा खाईंदा पीअंदा बच्चनि खे छा खाराईंदा कहिड़ी उहे कमाई कंदा जेके मैलनि जा मैल परे वञनि हुकूमत वटि सयूं करे मोटी अचनि तंहिंजे करे पाण फ़क़ीरनि खे फरमाए छॾियऊं त अॼु खां पोइ सही ॾियण जे लाइ कंहिंखे बि वञण जी ज़रूरत कान्हे उन ॾींहं खां पोइ बाक़ाइदा बगावत शुरू थी वई पीर सिंह सूर्य बादशाह खे नज़रबंद कयो वियो आख़िरकार जेको हुननि चाहियो उन्हनि केसनि में हज़रत सूर्य सरदार खे शहीद कयो वियो पीर सिंह छठ धणी बादशाह ऐं हज़रत मियां नादर अली शाह रहमहुल्लाह इन्हनि ॿिन्ही शहज़ादनि खे नज़रबंद करे कराची में रखियो वियो पीर सिंह छठ धणी बादशाह खां पुछियो वियो त क़िबला यो खबर तव्हां खे जॾहिं ख़बर पई त पीर सिंह सूर्य बादशाह शहीद थी वियो आहे उन टाइम ते तव्हां छा पे सोचियो तव्हांजी तबीयत ते उन टाइम ते छा गुज़रियो पीर सिंह छठ धणी बादशाह रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो त जॾहिं पीर सिंह सूर्य बादशाह जे लाइ ख़बर पई त गिरफ्तार थी वियो आहे उन टाइम ते अखियुनि मां ॻोढ़ा आया समझो था जॾहिं ख़बर पई त गिरफ्तार थी विया आहिनि उन टाइम ते अखियुनि मां ॻोढ़ा आया हुया पाण फरमायूं त शहादत जी असांखे ख़बर कान पई हुई असां नज़रबंद हुयासीं कराची में असांजे लाइ जेका मानी या खाधे पीते जो सामान ईंदो हुयो उन हिकिड़े अख़बार में वेढ़िजी करे जो मानी आई त पाण फरमायूं त उन अख़बार खे असां कुझु ॾींहंनि खां बाद में पुराणी हिकिड़ी अख़बार हुई उन में असां पढ़ियो हुयोसीं त पीर सिंह सूर्य बादशाह खे शहीद कयो वियो आहे उहा बि मानीअ में जेका अख़बार वेढ़िजी आई हुई उन जे मुतालिक़ पाण फरमायूं त असां ज़हनी तरह सां तयार हुयासीं त अंग्रेज हुकूमत पीर सिंह सूर्य सरदार खे कॾहिं छॾींदी कान का असांखे ख़बर हुई त सूर्य सरदार खे शहीद करे छॾींदा कुर्बान वञा उन जे हिम्मत ऐं हौसले सां पाण फरमायूं त गिरफ्तारी जे टाइम ते असां ज़रूर रुना हुयासीं पर ख़बर पई त शहीद थी वियो आहे उन टाइम ते असांखे अखियुनि मां ॻोढ़ा न आया सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये हिम्मत में हौसले जा पहाड़ पीर सिंह छठ धड़ी बादशाह उन टाइम ते 15 सालन जी उम्र जा हुया जे यो सॼो रंग पंहिंजे अखियुनि सां ॾिठो पे
पर कुर्बान वञा उन हुसैनी खानदान ता जो खबर पई शहीद थी वियो आ त अखियुनि मां कोढ़ो नाहे आयो छो त शहादत दर्जो ही एतिरो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सामने सहाबी सगोरे पूछो त या रसूल अल्लाह यो खबर दुल्लनी अला अमलिन यअदिलुल जिहाद ऐ महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुखे कई एड़े अमल जो दस जो जेको जिहाद जे बराबर हुजे सुभान अल्लाह छाजे बराबर हुजे जिहाद जे बराबर हुजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ला अजिदुहु एड़ो को अमल आहे को न को जेको जिहाद जे बराबर हुजे सुभान अल्लाह जिहाद जे बराबर को अमल कोने को हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त बड़ा ही कर जे करे तू पंहिंजी मस्जिद में दाखिल थी नमाज में शुरू थी एड़ी नमाज आहे जेका जोटरी तवरी बंदी न करी यको नमाज हलंदी हले हबीब करीम के अर्ज कई त या रसूल अल्लाह ये कीअं थी तो नमाज जो शुरू थे त बसी न थे एड़ी त नमाज आहे कान का पाण करीम फरमाए भला ये आहे जो को रोज़ो रखी रोज़े में वरी इफ्तार करी न यको रोज़ो हलंदो रहे पाण करीम के अर्ज कई त या रसूल अल्लाह ये न को रोज़ो आहे कोन को पाण फरमायो त मुजाहिद त जॾहिं खां घोड़ो बधंदो आ त उन जी नेकी शुरू थी सुभान अल्लाह उन जो अमल खत्म थियण वारो आहे कोन अल्हम्दुलिल्लाह हजरत पीर सिंह सरदार वक्त जो जेको भी पागाल वासो मुजाहिद मुजाहिद जो सिपर सालार ऐं हिन जमायत जो बच्चो बच्चो मुजाहिद जॾहिं भी हमेशा हुर जमायत जी या नियत आहे त जॾहिं भी खुदा न करे को ॾुखियो टाइम अची वञे त उन ये टाइम ते जॾहिं भी असांजे मुल्क जे मथां या वतन जे हिन मिलत जे मथां जॾहिं भी को ॾुखियो टाइम ईंदो आहे त हज़ारे हुर हिफ़ाज़त जे लाइ सरहद ते पहुची वेंदा आहिनि त ही मुजाहिदन जी जमायत इंशाअल्लाह अज़ीज़ इन जी नेकियूं खत्म थियण वारियूं आहिनि कोन के दुआ कयो त अल्लाह करीम पंहिंजे महबूब जे सदके में शर असां सभिनी खे नेकियूं नसीब फरमाए आमीन बिजाहि नबील अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अज़ाहिद अजकल हक महर सुन्नत मुताबिक केतरी असां वटि अजकल 500,000 आहे मेहरबानी करे रहनुमाई कयो हक महर घट में घट में 5,000 हुजे 5,000 खां घट हक महर अजकल जो अगर जे मुख्तलिफ हालतूं थींदियूं रहंदियूं आहिनि पर आम तरह सां अजकल जे बुजुर्ग जी तहकीक मुताबिक घट में घट जेको आहे सो 5,000 हक महर आहे या अञा भी 7,000 जे करे छॾियो त 5-7,000 खां घट हक महर न हुजे अजकल जा माण्हू सुन्नत दाढ़ीअ ते खिलन था ऐं तंज़ कनि था अल्लाह तौबा सुन्नत ते जेको ठठोल करे उन जे लाइ छा चए मानू वाकई बेड़े ख्याल जा आहिनि एकड़ो भेरो मुंह बुधो हुयो मुझे कनन बुधो हुयो एकड़े हमरा चयो त वञ हालांकि उन जै मानू के चयो वियो उन जी दाढ़ी सुन्नत जे मुताबिक हुई ठठोल करण वाले मानू जो त वञ मुल्ला दाढ़ी त केडी वडी रखी थई न दाढ़ी में विचड़ी जी न पई तौबा जो अस्तगफिरुल्लाह मुखे उन टाइम ते यकीन थी वियो त इहो जुमलो जेको हिन ॿुधी बर्दाश्त कयो आ क़यामत जे ॾींहुं मुस्तफा करीम जी शफ़ाअत हासिल करण जे लाइ इहो हिन लाइ काफ़ी आहे सुभान अल्लाह
अल्लाह सुभान अल्लाह जेको मुस्तफा करीम जी सुन्नत ते ठठोर एडी वडी बर्दाश्त करे इहा दिल आज़ारी घटा त मूंखे यकीन थी वियो त इन जुमले जे करे मुस्तफा करीम क़यामत जे ॾींहुं इन जी शफ़ाअत ज़रूर कंदो उन सां त जेको कुझु थींदो रब करीम ॼाणे थो पर जंहिंसां तंज़ थी जंहिं या ठठोर बर्दाश्त कई इन दिल आज़ारी जे करे मुस्तफा करीम उन जी शफ़ाअत ज़रूर कंदो हबीब करीम जा प्यारा उम्मतियो ये रसूलुल्लाह जी सुन्नत कुरान करीम में नबियन सगोरन जी सुन्नत इहा जिक्र आहे हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे भाउ हजरत हारून अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुहारी मुबारक में हथ वेठो विधो हुयो तन में बुजुर्गन लिखियो आ तंजो मतलब आ त अल्लाह जे नबी हारून अलैहिस्सलाम जी सुहारी एतरी त वडी हुई जो उन में मूसा सोने जो हथ पइजी सुन्नत आहे मुस्तफा करीम जी हथ जेका दाढ़ी आहे उहा सुन्नत आहे सुन्नत सां याद रखो या गाल आखिरी हां मां तव्हांखे हुकुम ॿुधायां थो अल्लाह जी पनाह जेको भी सुन्नत सां ठठोर कंदो फौरन काफिर थी वेंदो उन जी ज़िंदगी जा सब अमल चट थी वेंदा तवाह तो जमायत के गुजारिश हुजे त मस्जिद शरीफ सां ताउन करे माशाअल्लाह मस्जिद शरीफ ॾाढी सुहिणी सजाई दी वई आहे सुठी तामीर थी आहे जिन भी हिस्सो वरितो आहे रब करीम उन्हनि जे घरनि खे कखनि बचनि खे हमेशा आबाद रखे चल रब करीम उन्हनि जूं क़बरूं भी रोशन फरमाए मस्जिद शरीफ सां ताउन कयो हदीस मुबारक में आहे मन बना लिल्लाहि मस्जिदन बनल्लाहु लहु बैतन फिल जन्नह जेको अल्लाह जे घर मस्जिद जी तामीर कंदो अल्लाह तबारक व तआला जन्नत में उन जे लाइ हिकिड़ो महल तैयार कराए छॾे सुभान अल्लाह इहो फर्क कोन्हे को त सॼी मस्जिद के ठहराए त उन जे लाइ महल तैयार थिए ईअं न मस्जिद में के 100 रुपयो दिनो 500 रुपयो दिनो तो वो भी नहीं महल जो हकदार थे जे करे मस्जिद शरीफ सां ताउन कयो इंशाअल्लाह अज़ीज ही इदारो मदरसा सिद्दतुर रहमान ऐं हजरत रोज़े नबी जे नाले मुबारक वारी मस्जिद इंशाअल्लाह ही पूरे इलाके जो मरकज़ आहे मरकज़ आहे इंशाअल्लाह इदारो भी तरक्की कंदो मस्जिद शरीफ में इंशाअल्लाह अज़ीज अहले सुन्नत व जमाअत जो मजबूत किलो आहे तंहिंजे करे आस-पास वारा जेके भी ॻोठ आहिनि जमाअत जा ॿिया अहले सुन्नत जा सभिनी खे मां हथ ॿधी करे अपील थो कयां त हिन इदारे सां ताउन कयो हिन मस्जिद शरीफ सां ताउन कयो त इंशाअल्लाह अज़ीज तव्हांजे ताउन सां अञा बहितर खां बहितर दीन जी खिदमत थींदी हाणे अल्लाह करीम नेक फरमाइश आहे पर हींअर प्रोग्राम हली रहिया आहिनि घुरनि वारी जमायत जी फरमाइश चल आहे मां उन्हनि खां माज़रत कयां थो सॼी तकरीर में तव्हांजे घर मूं को शेर भरू कोन पढ़ियो आहे पीसी सूर्य सरदार जा प्रोग्राम आहिनि ॿिया वरी शुबान मुआज़म जा राति ॾींहुं अॼोके ॾींहं में बि 3 प्रोग्राम आहिनि सुभान अल्लाह तंहिंजे करे मां माज़रत कयां थो फेसबुक ते ॿिया सोशल मीडिया ते भरियो पियो आहे तव्हां ॿुधंदा रहंदा हूंदव वरी कॾहिं फरागत वारे मौके ते हाज़िरी नसीब थी त इंशाअल्लाह अज़ीज तव्हांखे ॿुधाइबो बस मुंहिंजी हाज़िरी अल्लाह करीम तव्हांजी ख़िदमत में क़बूल फरमाए आमीन बिजाह नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।